अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवांजे पसंदीदा प्रोग्राम टिपिकल टॉक सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, कल्ह वारे प्रोग्राम में असां स्मार्ट मैन जेको स्मार्ट बॉय घुरायो होसीं, जंहिं पैसा चुराए करे घर वारनि जा ऐं स्मार्ट फ़ोन वरितो हुयो। हालांकि उन स्मार्ट फ़ोन मां उनखे कोई फ़ाइदो न हुयो, पर पोइ बि उन उहो स्मार्ट फ़ोन वरितो, पैसा चोरी करे बि घरां। असां कल्ह तव्हां सां वाइदो कयो होसीं त अॼु जे प्रोग्राम में उन्हनि जे वालिदैन खे घुराईंदासीं। असां उनजे वालिदैन सां राब्तो कयो, पर उनजो वालिद साहब त अचण लाइ तयार ई न हुयो। हुन चयो त ईअं न थियो जो मां प्रोग्राम जे दौरान ईअं न थियो जो होस्ट खे कुटियां वठी करे। इन जे करे उनजी वालदा खे असां पंहिंजे प्रोग्राम में वठी आया आहियूं। उनजी वालदा अची वई आहे। उनखे तमामु घणो ॾुख आहे त मुंहिंजे पुट जेके मुंहिंजा पैसा चोराया ऐं इन ईद जा जेके असांजो बचाए रखिया हुया, रुपयो करे जमा कयो हुयो, 20,000 रुपया उन चोरी करे मोबाइल फ़ोन वठी आयो, स्मार्ट फ़ोन टच मोबाइल। ऐं अॼु असांजी उहा अमा मौजूदु आहे, वालदा साहिबा। तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। तव्हां अञा ताईं ॾुखोयो लॻो थियूं। ईद खे हालांकि 8-10 ॾींहं गुज़री चुका आहिनि। मां तव्हांखे छा ॿुधायां, मां सां अहिड़ी तादी करे आहे जो कंहिं बि कंहिंसां अहिड़ी तादी न कई हुई। ईद जे ॾींहुं असांजी ईद ॼण मातम में गुज़री वई सॼी। असां रोईंदे रोईंदे ईद कदा, न बचन खे कुझु मिलियो, न मुंहिंजे मुड़ुस पातो, न कुझु मां पातो। सॼी ईद ते मां अंगोचो मथे ते विझू करे घुमंदी वरिता, भई छोरे खे ॻोल्हींदी पई वरिता। सॼा पैसा खणी हलियो वियो। 20,000 रुपया असां रुपयो करे कुझु करे जमा कयासीं हुते। सॼा खयूं हलियो वियो। मां त स्मार्ट फ़ोन वरिती आहे, वञी करे वरिती आहे। उते वेही करे ॿियनि जे जेको मोबाइल ते वेही ॻाल्हाए थो त मां फलाणा कपिड़ा वरिता, वञी करे उहो अकेलो माण्हू सॼा 20,000 रुपया ख़र्चु करे हले पियो। सॼो घरु असांजो बुख ते असां जेको आहे गुज़ारियो आहे सॼी ईद। न त पोइ तव्हां उनखे जेकॾहिं पहिरियां ई वठी ॾियो आहे उहा मोबाइल फ़ोन, त चोरी करण जी नौबत न अचे हा न। ॿाहिरि असांखे कहिड़ी ख़बर जेको आहे अलाए कहिड़ा नेट बेट आया आहिनि के बेटनि ते मां ॻाल्हाईंदुसि, फलाणे बेट ते ॻाल्हाईंदुसि, टीरे बेट ते ॻाल्हाईंदुसि। हाणे अहिड़े बेटनि ते वेही करे ॻाल्हाईंदो त ख़ुदा जी का मार पए त चल सॼा पैसा खणी हलियो वियो असांजे घर जा। कंहिंसां ई शर्म ते ॻाल्हाईंदो पियो। हा बाबा, मां वेठी हेॾे त ॻाल्हाए ॿियनि सां त शर्म हे लॻी पई। न मूंखे छाजे लाइ घुरायो थी? इहो चवां पियो त थोरो तव्हांजो क्लोज़ वठे, पर क्लोज़ तव्हांजो वरिती चुको कैमरामैन। ऐं तव्हांखे इहो ॾेखारणु चाहियूं पिया असां, तव्हां अंगोशो छो पाए वेठा आहियो? छा बाक़ी छा पायां? कुझु मथे गाड़ी चाली ठा थो वांगुरु मां गंजी। तव्हां बि छा गंजी आहियो छा? मिसाल हिकिड़ो माण्हू मथे गाड़ो औरत जेकी आहे उहा त ज़ाहिर आहे गंजी लॻंदी न, पर औरत जेके मथे ते पोती न पाईंदे त कहिड़ी सुठी लॻंदी औरत। न पोइ तव्हां ईद जा माना छा कपिड़ा बि न वठी सघियो जो अंगोशो पाए घुमो पिया ईद? छा वठूं कपिड़ा? कहिड़ा असांखे कपिड़ा वठण ॾिना असांखे शोरे? ज्वेलरी बि न वठी सघियो, कन बि तव्हांजा ख़ाली लॻा पिया। मां ही ॾिस, ऐं असां कपिड़ा पाइण लाइ मस जेको आहे सो पंहिंजा मेरा सेरा पुराणा कपिड़ा त खार में धोई करे पाता आहिनि। शोरे त वञी तो जहिड़ो अहिड़ो को वरितई, उहो तो त खणी भरियल न आहे, उनजो वरी हितां भरियल हुयो। महांगो अहिड़ो कपिड़ो वरिते, 1700 में रुगो चोलो मिलियुसि, सुथण धार मिलियो 600 रुपए जी। ज़ाहिर तव्हां हुनखे ईद जा कपिड़ा न वठी ॾिना हूंदा? असां ॿाहिरि ईद जा कपिड़ा सॼा असांजो पिया सभई हलंदासीं भेण ॿाहिरि, तुंहिंजे वठी करे तुंहिंजे पीउ खे वठी करे सभिनी खे मां वठी हलंदासीं। मां जेको आहे तव्हांखे इहा बाज़ारि मां तव्हांखे कपिड़ा सुठा वठी ॾींदुमि। मूंखे कहिड़ी ख़बर त निभागो वञे थो पियो हुते वञी सॼा पैसा खणी करे चोरी वञी मोबाइल वरिती त 20,000 जी मोबाइल। मेहंदी बि न हणायो ईद ते तव्हां? कहिड़ी मेहंदी? असां कहिड़ो मोकार कयो मेहंदी कहिड़ी मेहंदी हणायूं? असांजी ईद बि न रही त मेहंदी वरी कहिड़ी? मां सम्झ त मानी को पाड़े वारनि आई आहे, असांजा सॼा पैसा खणी वियो, कार मारे चल चिंगची जे हेठां अचे। पर थ्रेडिंग त तव्हां कराई आहे, तव्हांजूं ॿाहूं ॿुधाइनि थियूं। थ्रेडिंग भाई ॾिस, वरी हेॾे बि तव्हांजी नज़र आहे थ्रेडिंग कराई अथई। भाई ॾिस, हाणे असां कहिड़ी थ्रेडिंग कराईंदासीं? आईब्रोज बि सेट करायूं था? आईब्रो धूल मां सेट करायूं। मां त ईद लाइ तयारी कयूं पिया, सभिनी छोकिरी खे चयो पाण बि मां चयो मां तयारु थींदमि। ईद जो ॾींहुं आहे ख़ुशी जो, मुस्लमान ईद जे ॾींहुं त थोरा तयारु थींदा आहिनि। त ख़ुशी जो ॾींहुं आहे, असांजो तयारु थियूं। असांखे कहिड़ी छोरे असांजो जेको आहे घर में जेको आहे उन खां माण्हू मरी वञे हा उहो सुठो, असांजा पैसा न खजी वञनि हा। ईद सॼी असांजी हली वई। ॾींहुं त हिकिड़ो हूंदो आहे त माण्हू खे ख़ुशी जो, साल में ग़रीब खे इहो ॾींहुं अलाह रखियो आहे त ग़रीब बि करबो बि कपिड़ा पायो, सॼा असांजा पैसा हलिया विया। अमीरनि ॾिनो, मिटनि माइटनि खे ख़र्चूं ॾिनियूं, या पंहिंजे मुड़ुस जेको आहे कमाईंदा उन हंधा सॼा पैसा छोरो खणी वियो। इहो तव्हांजे मेकअप मां ॾिसी अंदाज़ो थिए थो तव्हां ब्यूटी पार्लर मां अध मां भॼी आया आहियो। पार्लर ते विया हुयो, अध मां भॼी आहियो, तव्हांजा पैसा खुटी विया। हाणे प्रोग्राम में खिला आहे, न मूंखे खिला थी वठे।
वो पार्लर ते वेंदी आहियां तव्हां? न मां पंहिंजो पाण कंदी आहियां मेकअप। पाण में कबी हाणे बि हिते मेकअप वारो हथु लाहे पियो, मां चयो परे भॼ, हथ थो लाहे पियो। असां ज़ैफ़न में थोरे ई हथु लाहींदा आहिनि। असां मेकअप वारो बि अधु ज़ाइफ़ आहियूं तक़रीबन ईअं तव्हां। हा उहो बि ईअं ईअं करे घुमे पियो खदड़नि वांगुरु। मां चयो भाउ ॾियाए परे थी हथु न लाहे, खदड़ो हाल हिकु माण्हू आहे, पोइ ख़बर पई अचे त इहो त माण्हू आहे। मां ई ॾिसो। अच्छा, तव्हांजे मतिलबु तरबियत में अहिड़ी कहिड़ी खोट रहिजी वई जो तव्हांजे पुटु आख़िर चोरी करे स्मार्ट फ़ोन वरितो? कहिड़ी तरबियत में रहिजी बसि मोह खारो आहे चोरनि जी। अॼुकल्ह जे दौर में अहिड़ा स्मार्ट फ़ोन अची विया आहिनि। मुंहिंजा वरी फोटू वेठो कढे पियो। अच्छा, हा फोटू कढे पियो, माना मूंखे राज़ी करण लाइ फोटू तव्हांजो फोटू में 50 भुजो ॾिनो मां त मां मूंखे बि कढ ग्रुप में ऐड कयो अथई, मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो फोटू हुन मूंखे मोकिलियो हुयो। हा तव्हांजो ई फोटू हो न? मुंहिंजो फोटू कढे। मां चयो मार पई ख़बर न पवंदी त मर्द वेठो आहे या माई वेठी आहे। हा न न मूंखे अंगूठो जो मथे ते त मर्द खे बदल हूंदो आहे न चूड़ियूं न ज़ैफ़णी। ही फोटू नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो स्क्रीन ते। हा ही फोटू मूंखे हुन ग्रुप में ऐड करे मूंखे ऐं व्हाट्सअप कयो आहे। ही तव्हांजे पुट जा कम आहिनि न इहे? हा इहे हाणे माना चोरी करे कढी हो, चोरी खां कढी करे हाणे हितो ई माना इहे पोयां बि लॻल आहे हेठो। अच्छा, हाणे ॿुधाए त हाणे अहिड़ियूं छा कयूं। हाणे इंटरनेट वारनि खे मां बदवा ॾियां थी वई, व्हाट्सअप वारनि खे सभिनी खे। व्हाट्सअप न व्हाट्सअप। हा इहे मोकारा अथनि त हे सभिनी जा नाला। पर पोइ तव्हांखे त ख़ुशी थियणु खपे त तव्हांजो पुटु हाणे तरक़ी थो करे, व्हाट्सअप यूज़ थो करे, कहिड़ी बार नौकिरी वताई वञी करे कहिड़ी का वेन वताई का चिंगची वताई हलाईंदो, असांखे ख़ुशी थी त रोज़ी वताई त मोबाइल वरितो आहे, फोटू कढंदो, कॾहिं गाबनि जा, कॾहिं गऊण जा, कॾहिं कुतनि जा, कॾहिं पंहिंजो फोटू वरी कुते जे मुंहं में हणी करे वरी माण्हुनि खे खिलाए थो पियो। ख़्वारी थी वई आहे असांजे करे स्मार्ट फ़ोन हलायो करे चोरी थी वञेसि इहा फ़ोन। न हुन सां तव्हांखे को फ़ाइदो पियो हुन स्मार्ट? असांखे कहिड़ो फ़ाइदो पियोसीं? स्मार्ट कहिड़ी असांखे मानी ॾिए थी छा? वरी उते वरी चए थी हे त मां शाउन कई आहे, शाउनलोड कई आहे, डाउनलोड इहा मां कई आहे, मां तव्हांखे बिरयानी थो खारायां। मार पवई फोटू में सिंगियूं था त सिंग ख़ुशबू बि नथी अचे त खाईंदासीं काॾूं। फोटू में ॾेखारे थो तव्हांजो जेको आहे मां बिरयानी तव्हांखे खारायां थो, मां हे कोफ़्ता खारायां थो। मोकारो थी तए सां पुट तुंहिंजो सॼा पैसा खणी वसां। ईद सॼी वैल में गुज़री आहे, बसि ॾुखी सुखी गुज़री वई। कपिड़ा उहे सॼा खार में धोतासीं, बिजली हुई कोन, सॼी जेको आहे बरसाति जो थी त असांजे बिजली वारनि जा बि हाणे थी आहे कलेक्टर फुड़ी फुड़ी थोरी थी हुई ईद खां करे। पहिरियों त बिजली असां वटि ख़बर पवंदो न त ॿिए ॾींहं इहो जोड़ियो ईंदो त बिजली ॿ ॾींहं पहिरियों ई बंदि करे छॾींदा आहिनि। अहिड़ो थो जनरेटर वग़ैरह तव्हां वटि हूंदो कोई? जनरेटर असां आहियूं बि, मां त DC जी घरवारी आहे, मां वटि जनरेटर हूंदो। हला हला करे ख़ुदा जा बंदा जे 20,000 असां साल में गॾायासीं। जेको छोरो खणी वञे मोबाइल वरिती अथसि, मां त टिमाट मोबाइल ते वठां स्मार्ट मोबाइल। आई आहे त मूं बि अथसि भलो वठंदो आहे मोबाइलूं, उन ते वॉइस मैसेजिस बि करे थो। अब हाणे जेको बि करे असांखे कहिड़ो फ़ाइदो? असांखे त मानीअ जी ज़रूरत आहे, कपिड़ो लटी को न्याणियुनि खे ज़रूरत आहे। तव्हांजे पुट जो चवणु आहे त मां ॿाहिरि मुल्कनि वेही करे छोकिरियुनि सां ॻाल्हाईंदुसि ऐं थी सघे थो कंहिं मेम सां शादी कयां, अमेरिका मां कंहिंसां या कैनेडा मां, मेम उहो त तव्हांजी ज़िंदगी संभलिजी वेंदी। हा भाउ मोकारो अथसि, मोह जो मोह अथसि भलो, पर हिन सां मेम शादियूं कंदियूं। हाणे पुट त तव्हांजो आहे न? हाणे पुटु तव्हांजो माने पीउ माउ खे त हाणे ॿार कुतनि खे बि पंहिंजा वणंदा आहिनि। हाणे असांजा इंसान असांखे त खणी वणंदा, बोलनि खे बि पंहिंजा ॿार चवंदा आहिनि त असांजा ॿार सुहिणा आहिनि, बोलाई पंहिंजे ॿार खे चक में मथे खणी वेंदा आहिनि। न पोइ इन में ॾोह कंहिंजो आहे? पीउ माउ जो आहे न, जो तव्हां हुनजी सही तरबियत न कई। कहिड़ी तरबियत? असां मोकारो त सॼो मुआशिरे में जेको आहे सभिनी वटि मोबाइलूं आहिनि हुते, त हाणे असांखे कहिड़ी ख़बर त मोबाइल वठी 1000 जी उनखे वठी ॾियूं आहे का मोबाइल चाइना वारी, असांखे कहिड़ी ख़बर त अहिड़ी महांगी मोबाइल वठंदो। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, थी सघे थो हुन में को तरक़ी करे, उन मां को फ़ाइदो हासिल करे, को कारोबार करे, उन मां को बिज़नेस करे। कहिड़ो अनपढ़ियल जट आहे, कहिड़ी तरक़ी कंदो? मोबाइल मां हाणे तो हाणे हिनखे नौकरी थी सघे थो शेयर्स जो कारोबार करे, स्टॉक एक्सचेंज कारोबार छाजो कंदो? न कहिड़ो कारोबार आहे? कहिड़ो अनपढ़ियल आहे? उहो त सफ़ा अनपढ़ियल आहे, पढ़ियल त थोरो ई आहे। अनपढ़ियल भली हुजे माण्हू, पर अनपढ़ियल बि त कारोबार करे सघे थो न। जीअं मिसाल जी ॻाल्हि, अगरि तव्हां घर में को सिलाई कढ़ाई जो कमु कयो था, बर्थ जो, उनजा फ़ोटू कढी करे रखे फेसबुक ते, उनजो बिज़नेस स्टार्ट थी वञे ज़बरदस्त एम्ब्रॉयडरी जो। हाणे मसइलो आहे असांजी मशीन बि हूंदी घर में, उहा बि हिकिड़ी आहे त खरियल आहे मशीन हूंदी घर में मशीन, त उहा न असां सिलाई कंदासीं न। असां इहो सोचियोसीं त ईद जीअं गुज़रे त मशीन ठाराए करे सिलाई बिलाई कयूं, को रिलियूं सिबंदा आहियो? रिलियूं सिबंदा, सभु कुझु कंदा आहियूं असां, बर्त भरींदा आहियूं। उहो ई उनजा फ़ोटू कढी थी सघे थो उहो रखे फेसबुक ते, उन जेको पेज ठाहे ऐं पोइ तव्हांखे ऑर्डर अचे। हाणे काॾों करंदो, जॾहिं असांजी मशीन बि ख़राबु आहे त कपिड़ा ठाहीनि ई कोन था, त करंदो काॾों फ़ोटू असांजा। हाणे सॼो मां त माना हुकूमत खे चवंदुमि मूंखे चोरो ॻोल्हे ॾियो, इहो जल्दी कयो, मूंखे जेको आहे मोबाइल विकिणाए ॾियो, असांखे पंहिंजा पैसा ॾियारियो। तरबियत तव्हांजी सही न आहे,
ॾोह हुकूमत जो। हुकूमत छो न मां हड़ताल कंदी माना पंहिंजो झोलो जेको आहे खणी वियो मोबाइल पंहिंजे वठाए ॾियनि न मूंखे हुकूमत बाक़ी किथे आहे। नाज़रीन इन खां पहिरियां जो असांजी जेका इहा स्मार्ट मॉम आई आहे इहा हड़ताल ते हली वञे। असां वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ मोटी अचूं था।